सूरत नमल जी आयत नंबर 39 खां तिलावत आहे। रमज़ान मुबारक जो 23 रोज़ो आख़िरी अशरो हले थो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक असांजे रोज़नि खे क़बूल करणु फरमाए ऐं बाक़ी 5-6 ॾींहं 7 ॾींहं रोज़ा रखण जी, तरावी पढ़ण जी, क़ुरान खे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं बीबी बल्क़ीस जो वाक़ियो हले पियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त शाम ऐं फ़लस्तीन जे इलाइक़े जे तरफ़ हुयो ऐं बीबी बल्क़ीस जो तख़्त यमन जे पासे उनजी बादशाहत हुई, हुकूमत हुई। जॾहिं हुदूद उन इलाइक़े जो हाल वाल हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे ॾिनो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम ख़त लिखी करे उन हुदूद खे ॾिनो त वञी करे उन बादशाहज़ादी ताईं पुॼाए। उन ख़त पढ़ी करे पंहिंजे सरदारनि खां मशवरो वरितो, दरबारियुनि खां। उन्हनि दरबारियुनि मशवरो ॾिनो त जेको अव्हांजो हुकुम हुजे असां तयारु आहियूं। सियाणी हुई, उन हदिया वग़ैरह करे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे तरफ़ मोकिलिया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वटि जेके उनजो लश्कर हदिया खणी अचे पियो, तोहफ़ा खणी अचे पियो, त सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक अॻिमी वही जे ज़रिए सां ख़बर ॾियणु फरमाई। ऐं जॾहिं हुनखे ख़बर पई त अल्लाह पाक उनखे इहा कुदरत ॾिनी हुई त जिन्ननि खां जेको कमु वठे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, जिन्न उनजी ताबेदारी ऐं फर्माबरदारी करण जे लाइ तयारु वेठा हूंदा हुया। सुलेमान अलैहिस्सलाम छा कयो जो पंहिंजे महल खे नई डिज़ाइन सां, नए तरह सां उनखे ठाराई जिन्ननि खां, ऐं महल खां वठी करे तक़रीबन 9 महलनि ताईं सोन जूं सिरूं, उनजे मथां जानवर, उहे जानवर उनजे मथां पेशाब पायखानो कनि पिया। माना हिकिड़ो उन्हनि जे साम्हूं निशानी ॿुधाइणो हुयो त बाबा असां वटि हिन माल ऐं दौलत जी का हैसियत ई कोन्हे। जेकॾहिं तव्हां वटि माल ऐं दौलत आहे त इहा माल ऐं दौलत असां वटि इन खां तमामु घणी आहे। त इहो मैसेज ॾियणु हुननि खे मक़सूद हुयो। जॾहिं उहे हदिया वारा काफ़िले वारा अची करे पहुता बीबी बल्क़ीस जा सुलेमान अलैहिस्सलाम वटि, त उन्हनि खे शर्मिंदगी थी पंहिंजा तोहफ़ा ॾिसी, हदिया ॾिसी। असां त जेको आहे सुलेमान अलैहिस्सलाम जे मथां वञूं पिया थोरो करणु, त 500 सिरूं सोन जूं खयूं था अचूं, हेॾो लाओ लश्कर ऐं हुनजे अंदरि बानियूं, इहे खणी करे सुलेमान अलैहिस्सलाम जे मथां थोरो ज़ाहिर पिया कयूं ऐं पंहिंजी हिकिड़ी उन्हनि जे मथां तासीर ज़ाहिर पिया कयूं। असां वटि एतिरी मिल्कियत आहे, असां वटि एतिरी बादशाहत आहे। पर हिते त कमु इहो लॻो पियो आहे, 9 महलनि ताईं सिरूं ई सोन जूं लॻी पियूं आहिनि, जिन ते इहे लताड़े करे पंहिंजा पेर रखी करे हलंदा आहिनि। जॾहिं हिननि जो हाल इहो आहे त पोइ इहो इन्हनि वटि त माल ऐं मथां छा हूंदो। सुलेमान अलैहिस्सलाम जो महल बि ठहियलु हुजे वॾो, अल्लाह पाक जो पैगंबर हुयो, पर अल्लाह पाक जे पैगंबर खे अल्लाह पाक इहा ख़सलत ताक़त ॾिनी हुई जो एॾे वॾे माल ऐं दौलत जे बावजूदि हिक हिक ॻाल्हि खे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह पाक जी तरफ़ निस्बत कंदो हुयो। ईअं कॾहिं बि सुलेमान अलैहिस्सलाम न चए त वाह मुंहिंजी इहा शइ आहे, या मूंखे इहा ताक़त मिली, या मूंखे हीअ शइ मिली। बल्कि जेका बि शइ सुलेमान अलैहिस्सलाम खे ताक़त मिली, ख़त लिखी, चई त इन्नहु मिन सुलेमान, ख़त सुलेमान अलैहिस्सलाम जी तरफ़ खां आहे, पर शुरूआत आहे अल्लाह पाक जे नाले सां। अहिड़े नमूने सां वरी जॾहिं अॻिते हली करे बीबी बल्क़ीस जो वाक़ियो थियो ऐं उनजो तख़्त अची करे सुलेमान अलैहिस्सलाम जे साम्हूं आंदो वियो, त सुलेमान अलैहिस्सलाम उन वक़्त में बि ईअं न चयो त मूं वटि का ताक़त आहे, जेका वरी ताक़त मूं वटि आहे, या मुंहिंजे लाओ लश्कर मुंहिंजे ताबिया न, बल्कि चई त इहो जेकॾहिं यमन खां तख़्त जेको आहे अखि छिंभ जे अंदरि मुंहिंजी दरबार में जेकॾहिं पहुतो आहे, त चए थो हादा मिन फज़्ल रब्बी, हे मुंहिंजे अल्लाह जो फज़ल आहे, हे मुंहिंजे रब जो फज़ल आहे। हे को मुंहिंजो कमाल न आहे, या न मुंहिंजे इन वज़ीर जो जंहिंजे लाइ नालो लिखनि था आसिफ बिन बरखिया, हुनजो को कमाल न आहे, बल्कि इहे त ज़ाहिरी असबाब आहिनि। असुल कमाल आहे अल्लाह पाक जी ज़ात जो, जंहिंजो फज़ल थियो जो अल्लाह पाक इन आसिफ बिन बरखिया खे इहा ताक़त ॾिनी जो अखि छिंभ जे अंदरि उहो हवा जे दोष ते या कंहिं बि तरीक़े सां करामत जे ज़रिए सां बीबी बल्क़ीस जो तख़्त खणी करे मुंहिंजे दरबार में पेश कई। सो अहिड़े नमूने सां जॻह जॻह ते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे ताक़त खे अल्लाह जी तरफ़ मनसूब कंदो रहियो। तंहिंजे करे हिन मां सबक़ ॾिनो क़ुरान त जेकॾहिं माल ऐं मताउ इंसान खे किब्र जे अंदरि विझे त इहो माल ऐं मताउ इन जे लाइ फितनो आहे। अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। ऐं जीअं ॿिए जॻह ते फरमाई त तव्हांजो माल ऐं औलाद तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो नफ़ो न ॾींदो। यौम ला यनफअ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। उहो ॾींहुं अहिड़ो हूंदो जंहिं ॾींहुं तव्हांखे माल ऐं औलाद कमु न ईंदा, बल्कि जेको सलीम दिलि सां अल्लाह पाक वटि पेश थींदो, असुल जेको आहे कामयाबी हुनजी उहा आहे।
सलीम दिल हिनखे चइबो आहे जेका सुलेमान अलैहिस्सलाम वटि बादशाहत आहे, जिन्नात ताबे आहिनि, पखी पुखण ताबे आहिनि, जानवर ताबे आहिनि, दुनिया जूं हवाऊं ताबे आहिनि सुलेमान अलैहिस्सलाम जे। पर उन जे बावजूद जॾहिं बि का नेमत अचे थी, चए थो हाज़ा मिन फज़्ल रब्बी, हे फज़्ल आहे मुंहिंजे अलाह पाक जो। तंहिंजे करे इन मां सुलेमान अलैहिस्सलाम जो सबक़ ॾिनो त जेका बि दुनिया जो माल मता फ़ाइदो वग़ैरह हुजे, इन्हनि सभिनी शयुनि जो हा, जीअं अक्सर असां वटि जेके माण्हू जॻहियूं ठाहींदा आहिनि न, वॾा प्लाज़ा, वॾियूं साईं बिल्डिंगियूं, उन्हनि जे मथां परचड़ी हणाए छॾींदा, चवंदा हाज़ा मिन फज़्ल रब्बी। हराम खाई ज़कात जा पैसो माण्हुनि जो ग़रीबनि जो खाए ऐं कंहिं बि क़िस्म जो हुनजो हक़ अदा न करे ऐं पोइ वरी हुनजे मथां लिखी छॾींदा हाज़ा मिन फज़्ल रब्बी, हे मुंहिंजे रब जो फज़्ल आहे। त इहो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धोखो आहे, न काला ॿियो कुझु बि न। असुल फज़्ल उहा जो कमाई हलाल जी हुजे। जीअं मां हिन करामत ते अॻिते हली करे ॻाल्हाईंदुसि। क़ुरान फरमायो त क़ाल इफ़रीत मिनल जिन्न, जॾहिं उहे हदिया खणी करे आया, सुलेमान अलैहिस्सलाम चयोसि त अतुमिद्दूननी बिमालिन फमा आतानी अल्लाहु खैर मिम्मा आताकुम, अवां मुंहिंजी मदद करणु चाहियो था इन माल सां जेको खणी आयो तव्हां। हालांकि तव्हां हिते ॾिसो त सोन जूं सिरूं लॻियूं पयूं आहिनि, हेॾा वॾा महलात लॻा पिया आहिनि, जिन्न ताबे, हवाऊं ताबे, पखी पुखण ताबे, अहिड़ी बादशाही तव्हांजी बादशाहत वटि हूंदी छा? फरमाईंदो फमा आतानी अल्लाहु खैर मिम्मा आताकुम, जेको अल्लाह मूंखे अता फरमायो अहिड़ो त तव्हां वटि मिसली कोन्हे, तव्हां वटि मिसाली कोन्हे। अल्लाह इन खां बहितरीन बादशाहत मूंखे अता फरमाई। फरमाईंदो इरजिअ इलैहिम फलनातियन्नहुम बिजुनूदिन ला क़िबल लहुम, वञो इहे पंहिंजा हदिया खणी वञो, असां अन क़रीब तव्हांजे मथां लश्कर वठी करे चढ़ाई कंदासीं, अहिड़ो लश्कर जो हुनजे मुक़ाबले जी तव्हां वटि सलाहियत ई कोन हूंदी। ज़ाहिर आहे तव्हां वटि इंसान आहिनि मुक़ाबले जा, असां वटि जिन बि आहिनि, जिन बि तव्हांजो लश्कर जो मुक़ाबिलो कंदा। फरमाईं त जॾहिं उहे हदिया पोइ खणी विया त सुलेमान अलैहिस्सलाम चयो त उन खां अॻु में ऐं सुलेमान अलैहिस्सलाम खे इहो ॿुधायो वियो त साईं उहा बीबी बल्कीस इन पंहिंजे यमन खां शाम ऐं फ़लस्तीन जे तरफ़ निकिती आहे सफ़र करण जे लाइ, त मां वञी करे पंहिंजी पहिरियां त उन हदिया मोकिलिया त ॾिसूं त उन सुलेमान अलैहिस्सलाम जो छा ख़्यालु आहे। पर जॾहिं बाद में उन जा हदिया वारा मोटाए खणी हुते पहुता, उनखे ख़बर पई त हे हदियनि वदियनि वारी ॻाल्हि न आहे, हिते पाण खे पेश थियणो पवंदो। त उहा पंहिंजे लाओ लश्कर सां उतां निकिती। सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर पई। सुलेमान अलैहिस्सलाम उते ऐलान कयो त को अहिड़ो हुजे जेको हुनजो तख़्त हुनजे पहुचण खां अॻु में मूं वटि खणी पुॼाए। इन बीबी बल्कीस जो तख़्त हुनजे हिते पुॼण खां अॻु में मूं वटि खणी करे पुॼाए। सो पहिरियां हिकिड़ो सर्कस जिनो थियो, हुन चयो त साईं मां जेसीं ताईं इहा महफ़िल जेका आहे उथंदी, माना तव्हांजी महफ़िल ख़तमु थींदी, इन महफ़िल जे ख़तमु थियण खां पहिरियां इहो तख़्त मां तव्हांजी ख़िदमत जे अंदरि पेश कंदुसि। सुलेमान अलैहिस्सलाम चयो न, अञा वधीक इन खां को तकिड़ो हुजे। त हुते हिकिड़ो अलाह जो बानो उथी बीठो, जंहिंखे चवंदा सुलेमान अलैहिस्सलाम जो वज़ीर हुयो, जंहिंखे अलाह पाक किताब जो इल्मु ॾिनो हुयो ऐं उनखे इस्म आज़म जे ताक़त जेका आहे मालूम हुई। अलाह पाक जो उहो ख़ासि नालो पढ़ी करे उन खां बाद में रब खां दुआ घुरंदो हुयो त अलाह पाक उनजी दुआ खे क़बूल कंदे त ख़ारिक़ आदत जेका आम तौर ते शइ ज़ाहिर थियणी न हुजे, त उन ख़ारिक़ आदत शइ खे उहो करण ते क़ादिर हूंदो अलाह तबारक व तआला जी कुदरत सां मदद सां। त अहिड़े नमूने सां जीअं दुनिया जे अंदरि करे करे ख़ारिक़ आदत शयूं थींदियूं बि आहिनि। हिकिड़ी त हूंदियूं ठगियूं, जीअं ठगियुनि जो मिसाल माण्हू हरू भरू इहो जेको घोड़े जे अखियुनि में मिर्च विझी करे हुन खां रोआरनि वेठा चवंदा हे फलाणे जे इश्क में रोए थो। यार विच में वरी हिकिड़ी वीडियो हली जंहिंमें चवनि पिया त काबतुल्लाह जे भरिसां चई त शहादत हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु वारे ॾींहं में शहादत जे ॾींहं ते फर्श मां खून निकितो हुयो। जेकॾहिं भला सची बि हुजे, ख़ुदा जी कूड़ आई, पर जेकॾहिं सचो बि हुजे त हुनजो अक़ीदे सां को तालुक ई कोन्हे। अक़ीदो जादुनि सां साबित न थींदो आहे। अक़ीदे जे लाइ अलाह जो क़ुर घुरिजे। अक़ीदो जेकॾहिं जादुनि सां साबित थींदो हुजे त पोइ त जादू ऐं क़ुर जो टकर हुजे ई न पाण में। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में जॾहिं जादूगर आया त हेॾा मौजज़ो आयो त जादूगर सम्झी विया त हीउ मौजज़ो हक़ीक़त आहे, असांजा जादू कूड़ा आहिनि। छो त हिन वक़्त में हिन इलाइक़े में सभ खां वॾा जादूगर असां आहियूं। असांजे जादुनि खे जंहिं शइ ख़तमु कयो इहा हक़ीक़त आहे, इहा मौजज़ो आहे। सो इन मौजज़े खे असांजो जादू ख़तमु नथो करे सघे। जंहिंमां मालूम थियो त इहो फ़साद आहे, हक़ीक़त इहा आहे, हक़ आहे, बातिल हुआ। त जेकॾहिं का शइ अहिड़ी ज़ाहिर थिए बि सही, इंसान जे साम्हूं अहिड़ी शइ अची वञे जेका ख़ारिक़ आदत बाबा इंसान खे सम्झ में न ईंदी हुजे, ॾिसंदे तीअं फोटो कढी मोकिलिनि त घोड़ो जेको आसमान में भॼंदो थिए, भला भॼंदो वञे बि सही, उनजो अक़ीदे सां को तालुक ई कोन्हे। हिकु त इहा शइ मुमकिन न आहे। इन जे अंदरि घणा चकर आहिनि, इन फराड था कनि ऐं उन में ठाहिनि था हथ जूं काॻानियूं। जेकॾहिं हुजे बि सही हक़ीक़त में, तॾहिं बि अक़ीदे जो को तालुक कोन्हे। हथा के एतिरे क़दुरु जेकॾहिं अवां कंहिं माण्हू खे सोन जा पर लॻंदी उॾंदो ईंदे करे ॾिसो, पर जेकॾहिं क़ुर जे हुकुम जे मुखालिफ़ हुजे न त क़ुर जो हुकुम सचो आहे, उहो माण्हू कूड़ो चए। इहा ॻाल्हि माण्हू ज़हन में विहारे छॾे। भली खणी केतिरियूं बि करामतूं इहे ज़ाहिर, छो त करामत हिकिड़ी जंहिंखे हक़ीक़ी करामत चइबो आहे, उहा क़ुर जे मुखालिफ़ त थी नथी सघे। जेकॾहिं आहे त माना या जादू आहे या ॿी का शइ आहे। बहरहाल
त उते जेको आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि रखी त आसिफ बिन बरखिया नामी शख़्स जंहिंखे किताब जो इल्मु ॾिनो वियो उन इस्म आज़म जे ज़रिए सां अलाह पाक खां दुआ घुरी अलाह पाक जेको आहे अखि छिप में पोइ हाणे रब साईं ज़मीन खे वेढ़े करे वेझो कयो या वरी साईं मुंहिंजे खे चवां त हवा जे दोष ते उनजे तख़्त खे उॾाए करे उन वक़्त में उते पुॼायो कीअं बि कयो पर हुन जेको आहे दुआ घुरी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां हुन इजाज़त वरिती सुलेमान अलैहिस्सलाम हुनखे इजाज़त ॾिनी अखि छिंबी करे अखि बंदि करे सुलेमान अलैहिस्सलाम खोली त बीबी बल्क़ीस जो तख़्त साम्हूं पियो इहा हुई अलाह पाक जी कुदरत ऐं ताक़त सो क़ुरान फरमाए त क़ाल इफ़रीत मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक साईं मां उन सरकश जिन चयो त मां तव्हां वटि इहो तख़्त खणी ईंदुमि उन खां पहिरियां जो तव्हां पंहिंजी महफ़िल खां उथी करे हिते पहुचो व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन ऐं इहा हुनजी सरकशी चई त मां उनजे मथां ताक़त रखंदड़ बि आहियां ऐं अमीन बि आहियां अमानतदार बि आहियां सुलेमान अलैहिस्सलाम खे इहा ॻाल्हि पसंदि आई फरमाईंदा क़ाल लज़ी इंदहु इल्मुन मिनल किताब उन्हनि वटि हिकिड़ो अहिड़ो शख़्स हुयो जंहिं वटि किताब जो इल्मु हुयो अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद इलैका तरफ़ुक आसिफ बिन बरखिया नालो लिखनि था हुनजो चयूं त अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद इलैका तरफ़ुक अवां पंहिंजे अखि खे छिंबी करे वापसि आणींदा इन खां पहिरियां मां तख़्त अवांजी ख़िदमत जे अंदरि हाज़िर कंदुसि फलम्मा रआहु मुस्तक़िरन इंदहु क़ाल हादा मिन फ़ज़्लि रब्बी पोइ जॾहिं ॾिठो हिनखे त ॾिठनि त उहो मुस्तक़िरन यानी उहो तख़्त साम्हूं पयल हुयो सुलेमान अलैहिस्सलाम जी दरबार में क़ाल हादा मिन फ़ज़्लि रब्बी सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो अखि छिंबी करे जो ॾिठईं त वाक़ई तख़्त अखियुनि जे साम्हूं पियो आहे सुलेमान अलैहिस्सलाम ईअं न चयो त मुंहिंजो कमाल या मुंहिंजे न वज़ीर जो आसिफ बिन बरखिया जो कमाल बल्कि चईंदा हादा मिन फ़ज़्लि रब्बी इहो एतिरनि मेलनि खां सभई मेलनि खां अखि छिंब जे अंदरि जेकर तख़्त उतां यमन मां निकिरी करे अची शाम ऐं फ़लस्तीन जे इलाइक़े में पहुतो आहे फरमाईं त इहो मुंहिंजे अलाह जो कमाल आहे मुंहिंजे रब जी ताक़त आहे ऐं मुंहिंजो रब आज़माइण थो फरमाए असांखे लियबलुअनी अशकुरु अम अकफुर फरमाईं त ताकि अलाह पाक मूंखे आज़माए थो त मां शुकुर थो कयां या मां नाशुक्री थो कयां फरमाईं त असुल जेको आहे अलाह पाक शाकिरीन खे पसंदि करणु फरमाईंदो आहे वइद तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम फरमाईं त अलाह पाक तव्हांखे हुकुम थो करे जेकॾहिं तव्हां शुकुर कंदा त तव्हांजी नेमतुनि खे मां वधाइण फरमाईंदोमांव वला इन कफरतुम इन अज़ाबी लशदीद पर जेकॾहिं अवां इन जी नाफ़रमानी कंदा नाशुक्री कंदा अलाह पाक जो अज़ाब तमामु सख़्तु आहे तंहिंजे करे फरमाईंदा आहिनि त जेकॾहिं कंहिं माण्हू खे माल अची वञे माल खां बाद हुनखे तकबुर अची वञे त इन खां वधीक रज़ील शख़्स आहे ई कोन माल जे करे तकबुर हुनखे न अचणु घुरिजे बल्कि हुनजो ताल्लुक़ अलाह पाक सां अञा मज़बूत थिए जीअं हुनखे मर्तबो मिले जीअं हुनखे माल मिले एतिरो वञे पंहिंजो पाण खे झुकाईंदो जेतिरो झुकाईंदो पंहिंजो पाण खे अलाह तबारक व तआला हुनखे बुलंद करणु फरमाईंदो फरमाईंदा मन शकर फइन्नमा यशकुरु लिनफ्सिह फरमाए जंहिं शुक्र कयो उनजो शुक्र पंहिंजे नफ़्स जे लाइ आहे शुक्र मां अलाह पाक खे उनजी बादशाहत खे को बि फ़र्क़ु नथो पवे बल्कि जेको शुक्र कंदो उन शुक्र जो फ़ाइदो उनजे नफ़्स खे मिलंदो मां शुक्र कंदुसि उनजो फ़ाइदो मूंखे मिलंदो मुंहिंजे नाशुक्रीअ जो अलाह पाक खे को फ़र्क़ु नथो पए बल्कि मुंहिंजी नाशुक्री जो फ़र्क़ु मूंखे पाण खे पवंदो इन जे करे चवंदा आहिनि जे कमज़ोर माण्हू अलाह पाक जो शुक्र कंदो आहे न अलाह पाक खे इहो बानो तमामु घणो वणंदो आहे कमज़ोरीअ में बीमारीअ में तकलीफ़ में केतिरी बि आज़माइश हुजे उनजे बावजूदि माण्हू आज़माइश अलाह पाक खां घुरी न वठे पर जेकॾहिं आज़माइश अची वञे त हुन आज़माइश जे अचण ते अलाह पाक जो जेको आहे हम्द बयानु करे शुक्र करे तारीफ़ करे त मुंहिंजा अलाह जेकी बि तूं आज़माइश ॾिनी आहे फ़ैसिलो तुंहिंजो आहे मुंहिंजा अलाह सी मां तुंहिंजे फ़ैसिले ते राज़ी आहियां तकलीफ़ मूंखां दूर करणु फरमाए मूंखे बर्दाश्त जे क़ाबिल न आहे पर मां हिन तुंहिंजे फ़ैसिले ते राज़ी आहियां अलाह पाक जे फ़ैसिले ते माण्हू राज़ी हूंदो अलाह तबारक व तआला अञा उनजे मथां नेमतुनि जी ज़्यादती करणु फरमाईंदो फरमाए वमन कफर फइन रब्बी ऐं जंहिं नाशुक्री कई फइन रब्बी गनियुन करीम अल्लाह तबारक व तआला बेपरवाह आहे ऐं बेपरवाह ऐं करीम ज़ात आहे क़ाल नकिरू लहा अर्शहा सुलेमान अलैहिस्सलाम ऑर्डर कयो पंहिंजे रइयत खे जनन खे त इहो जेको बीबी बल्क़ीस जो तख़्त आयो इन तख़्त खे इन जा जेके शेप हुन जो मटाए छॾियो हुतां जी जॻह खणी होॾे हिन जो कलर वग़ैरह जेको बि आहे हिनखे मटाए करे तब्दील कयो उन्हनि तब्दील करे छॾियो قال نكروا لها عرشها ننظر أتهتدي أم تكون من الذين لا يهتدون चई त तब्दील कयो हिनजे तख़्त खे नंदुर अतहतदी ॾिसूं था त आया पंहिंजे तख़्त खे सुञाणे थी या नथी सुञाणे फरमाईंदा फलम्मा जाअत क़ील अहाकज़ा अर्शुक जॾहिं उहा बादशाहज़ादी आई चई त हे तुंहिंजो तख़्त आहे या ॿिए कंहिंजो क़ालत कअन्नहु हुव चई त मूंखे लॻे त इहो ई तख़्त आहे وأوتينا العلم من قبلها وكنا مسلمين ऐं फरमाईंदा असांखे ख़बर ॾिनी वई इन खां पहिरियां वकुन्ना मुस्लिमीन ऐं असां आहियूं इस्लाम आणींदड़ अलाह जे दीन ते असां ईंदड़ आहियूं ऐं असां आया हुन जे लाइ तव्हांखे फर्म बरदारी कयूं वसद्दहा मा कानत ताबुदु मिन दूनिल्लाह
ऐं फरमायो क़ुरान फरमायो त इनखे रोके रखियो इन गैरुल्लाह जी इबादत वसद्दहा मा कानत ताबुद अल्लाह खे छॾे करे जिन जी इबादत कंदा एतिरो वक़्तु इन जे करे रुकिया रहिया इन्नहा कानत मिनल क़ौमिल काफ़िरीन पहिरियां इहे काफ़िर क़ौम मां हुया हाणे त मुस्लमान थिया क़ील लहा दुख़ुलि सर्ह फलम्मा रअतहु उनखे चयो वियो त सुलेमान अलैहिस्सलाम जे इन जे अंदरि दाख़िल थी वियो माल में फलम्मा रअतहु हसिबतहु लुज्जतन वकशफत अन साक़िहा पोइ जॾहिं ॾिठई अंदरि दाख़िल जो थिए पई ॾिठई त साम्हूं पाणी हुनखे नज़र आयो पाणी जो नज़र आयुसि त पंहिंजा पाचा हुन मथे कया वकशफत अन साक़िहा उन सम्झो त हे पाणी आहे या धुबण आहे का शइ आहे उन पंहिंजा पाचा मथे कया फरमाईंदा वकशफत अन साक़िहा उनखे चयो वियो ॿुधायो वियो त इहो पाणी न आहे बल्कि शीशो लॻल आहे शीशे जे हेठां पाणी आहे ख़ूबसूरती आहे माल जी तोखे माना इहो फ़ैसिलो करण जी बि ख़बर न पई त हे पाणी आहे या शीशो आहे फरमाईंदा क़ाल इन्नहु सर्हुम मुमर्रदुन फरमाईंदा इहो त हिकिड़ो शीशो लॻल आहे मुमर्रद यानी इन जो याक़ूत ऐं मरजान जो मोती लॻल आहिनि क़ालत रब्बि इन्नी ज़लमतु नफ़्सी व अस्लमतु मा सुलैमान लिल्लाहि रब्बिल आलमीन जॾहिं उनखे अंदाज़ो थियो त हिते जेका आहे शइ मूंखां वधीक मां पाण खे वॾो सियाणो सम्झंदी आहियां पर उनजे बावजूदि हिते जेका शइ आहे उहा शइ और ॿी शइ आहे त उन वक़्त में चई क़ालत रब्बि इन्नी ज़लमतु नफ़्सी व अस्लमतु मा सुलैमान ए मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे नफ़्स ते नाइंसाफ़ी कयमि ऐं हाणे मां इस्लाम थी आहियां सुलेमान अलैहिस्सलाम सां गॾु उन अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे मथां जेको तमामु जहाननि जो पालनहार आहे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।